ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 10/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप तव्हांखे ज्ञान योग जी खुराक खिलाए करे ज़बरदस्त ख़ातिरी कंदा आहिनि त सदैव ख़ुशि मिज़ाज में रहो, श्रीमत अनुसार सभिनि जी ख़ातिरी कंदा हलो। प्रश्न आहिनि, संगम युग ते असां वटि सभिनि खां अमूल्य चीज़ कहिड़ी आहे जंहिंजी संभाल करणी आहे? उत्तर आहे, हिन सर्वोत्तम ब्रह्मण कुल में असांजी हीअ जीवन ॾाढी अमूल्य आहे। इन करे शरीर जी संभाल ज़रूरु करणी आहे। हीअं न हीअ त मिट्टी जो पुतलो आहे, हिते ई खलास थी वञे। न, काथे हीअ खलास थी वञे ईअं न सोचो। इनखे जीते रखिणो आहे। कोई बीमारी हूंदी आहे त उन सां तंग न थियणो आहे। उनखे चओ था शिव बाबा खे यादि करो। जेके बीमार आहे न त उन्हनि खे चओ शिव बाबा खे यादि करो। जेतिरो यादि कंदा ओतिरो पाप कटिजंदा वेंदा। उन्हनि जी सर्विस करणी खपे। जीता रहनि, शिव बाबा खे यादि कंदा रहनि। ओम शांति। ज्ञान जो टियों नेत्र ॾियण वारो रूहानी बाप वेई रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ज्ञान जो टियों नेत्र सवाइ बाप जे ॿियो कोई बि ॾेई न सघंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो कि पुराणी दुनिया बदिलण वारी आहे। वीचारा मनुष्य न ॼाणदा आहिनि कि केरु बदिलाइण वारो आहे ऐं कीअं बदिले थी, छो जी उन्हनि खे ज्ञान जो टियों नेत्र ई न आहे। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे, जंहिंसां तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। हीअ ज्ञान जी स्क्रीन आहे न, स्क्रीन जी हिकु बूंद बि केतिरी मिठी हूंदी आहे। ज्ञान जो हिकु ई अक्षर आहे, मनमना भव। न, ज्ञान जो हिकु ई अक्षर आहे, मनमना भव। ये अक्षर केतिरो मिठो आहे, मनमना भव। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। बाबा शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। बाबा आया आहिनि ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾियणु। बाबा आया आहिनि ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾियणु। त ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे। चईंदा बि आहिनि, ख़ुशी जहिड़ी खुराक न। जो सदैव ख़ुशि मिज़ाज रहंदा आहिनि उन्हनि जे लाइ इहा जीअं खुराक आहे। 21 जन्मनि जी मौज में रहण जी ज़बरदस्त खुराक आहे। इहा खुराक सदैव हिक ॿिए खे खाराईंदा रहो। इहे हिक ॿिए जी ज़बरदस्त ख़ातिरी आहे। कहिड़ी ख़ातिरी आहे कि हाणे बाबा असांखे स्वर्ग जो रास्तो ॿुधाइनि था न। त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। इहा खुराक हिक ॿिए खे बि ॾींदा रहो, सदैव हिक ॿिए खे खिलाईंदा रहो। इहे ॿुधाइण ई हिक ॿिए जी ख़ातिरी करणु थियो। ज़बरदस्त अहिड़ी ख़ातिरी ॿियो कोई मनुष्य जी करे न सघे। तव्हां ॿार श्रीमत ते सभिनि जी रूहानी ख़ातिरी कंदा आहियो। सची ख़ुशि खैराफ़त बि इहे ई आहे, कंहिंखे बाप जो परिचय ॾियणु। मिठा ॿार ॼाणदा आहिनि, बेहद जे बाप द्वारा असांखे जीवन मुक्ति जी सौगात मिलंदी आहे। सतयुग में भारत जीवन मुक्त हुयो, पावन हुयो। बाबा ॾाढी वॾी ऊची खुराक ॾींदा आहिनि। तॾहिं त ॻाइनि आहे न, अतीन्द्रिय सुख पुछिणो आहे त गोपियुनि खां पुछो। ये ज्ञान और योग जी केतिरी फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक आहे। ऐं हीअ खुराक हिकु ई रूहानी सर्जन वटि आहे। ॿियो कंहिंखे हीअ खुराक जो मालूम ई न आहे। बाप चईंदा आहिनि, मिठे ॿार तव्हांजे लाइ तिरी ते मां सौगात खणी आयो आहियां। जीवन मुक्ति जी सौगात मूं वटि ई रहंदी आहे। कल्प मां ई अची करे तव्हांखे इहा सौगात ॾींदो आहियां। कहिड़ी मुक्ति? जीवन मुक्ति जी।
पोइ रावण तव्हांखां छीने वठंदो आहे। त हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। तव्हां ॼाणंदा आहियो असांजो हिकु ई बाप उहो टीचर बि आहे, सचो सचो सतगुरू बि आहे, जो असां सभिनि खे साथ वठी हलंदा। मोस्ट बिलवेड बाप सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे, इहा घटि ॻाल्हि आहे छा। ॿारनि खे सदैव हर्षित रहणो आहे। गॉडली स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट, इहा हाणे जो गायन आहे न। पोइ नई दुनिया में तव्हां सदैव ख़ुशियूं मल्हाईंदा रहंदव। दुनिया न ॼाणंदी आहे कि सची सची ख़ुशी कॾहिं मल्हाइबी आहे। मनुष्य खे त सत्युग जो ज्ञान ई न आहे त हिते ई मल्हाईंदा रहंदा आहिनि। परंतु हिन पुराणी तमोप्रधान दुनिया में ख़ुशी किथां आहे, है न। मनुष्य खे त सत्युग जो ज्ञान ई न आहे। त हिते ई ख़ुशी मल्हाईंदा रहंदा आहिनि, परंतु हिन पुराणी तमोप्रधान दुनिया में ख़ुशी किथां आहे। हिते त त्राही त्राही कंदा रहंदा आहिनि। केतिरे दुख जी दुनिया आहे, केतिरी दुख जी दुनिया आहे न हिते। बाप तव्हां ॿारनि खे केतिरो सहज रास्तो ॿुधाईंदा आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए कमल फूल समान रहो, धंधो दौरी आदि कंदे बि मूंखे यादि करो। जीअं आशिक माशूक हूंदो आहे न, उहो त हिक ॿिए खे यादि कंदा रहंदा आहिनि। उहो उन्हनि जो आशिक, उहो उन्हनि जो माशूक। हिते इहा ॻाल्हि न आहे। हिते त तव्हां सभई हिकु माशूक जा जन्म जन्मांतर आशिक आहियो। बाप तव्हांखे कॾहिं बाबा सम्झो कॾहिं आशिक न ठहींदो, उहो त माशूक आहे न। तव्हां हुन माशूक खे अचण लाइ यादि कंदा आहियो। जॾहिं दुख जास्ती थींदो आहे त जास्ती सिमरन कंदा आहियूं। तॾहिं त गायन आहे न, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। तॾहिं त गायन आहे, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। त सभु माण्हू उन्हनि खे यादि कंदा आहिनि न। हिन समय जीअं बाप सर्वशक्तिवान आहे, दिन प्रतिदिन माया बि सर्वशक्तिवान आहे, तमो प्रधान थींदी रहंदी आहे। इन करे हाणे बाप चवंदा आहिनि, मिठे ॿार देही अभिमानी ठहो, पंहिंजे खे आत्मा सम्झ, मुझ बाप खे यादि करो, साथ साथ दैवी गुणनि जी बि धारणा करो त तव्हां अहिड़ा लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदा। हिन पढ़ाई में मुख्य ॻाल्हि इहा आहे यादि जी यात्रा। ऊचते ऊच बाप खे ॾाढो प्यार सां स्नेह सां यादि करिणो आहे। उहा ऊचते ऊच बाबा नई दुनिया स्थापना करण वारो आहे। बाबा चवंदा आहिनि, मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहियां। हिन करे हाणे मूंखे यादि करो त तव्हांजा अनेक जन्मनि जा पाप कटिजी वेंदा। तव्हां ॿारनि खे हाणे मां विश्व जो मालिक ठाहिणु आयो आहियां। इन करे हाणे मूंखे यादि करो त अनेक जन्मनि जा पाप कटिजी वेंदा। पतित पावन बाप चवंदा आहिनि, तव्हां ॾाढा पतित थी विया आहियो। इन करे हाणे मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही पावन दुनिया जा मालिक ठही वेंदव। पतित पावन बाप खे ई सॾु कंदा आहिनि। हाणे बाबा आया आहिनि त तव्हांखे त ज़रूरु पावन ठाहिणो पए। बाप दुखरता सुखरता आहे न। बराबरि सतयुग में पावन दुनिया हुई त सभई सुखी हुया। हाणे बाप वरी खां चवंदा आहिनि, ॿार शांतीधाम सुखधाम खे यादि करो, है न। हाणे संगम युग थी वई आहे। तव्हांखे हिन पार खां हुन पार वठी वेंदा आहिनि। नैया कोई हिकु न आहे, सॼी दुनिया हिकु वॾो जहाज़ आहे, हुनखे पार वठी वञिणो आहे। मुक्तिधाम, पोइ जीवन मुक्तिधाम। तव्हां मिठे ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। तव्हांजे लाइ त सदैव ख़ुशी ख़ुशी आहे। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। वाह, हीअ त कॾहिं असां ॿुधियो न पढ़ियो। भॻवान वाचे, मां तव्हां रूहानी ॿारनि खे राजयोग सेखारियां थो। त पूरी रीति सिखणो खपे, पूरी रीति धारणा करणी खपे न, पूरी रीति पढ़णो खपे। पढ़ाई में नंबरवार त सदैव हूंदा ई आहिनि। पंहिंजे खे ॾिसणो खपे, मां उत्तम आहियां, मध्यम आहियां या कनिष्ठ आहियां। बाप चवंदा आहिनि, पंहिंजे खे ॾिसो, मां ऊच पद पाइण जे लाइक़ु आहियां
रूहानी सर्विस कंदो आहियां। शू जी बाप चईंदा आहिनि ॿार सर्विसेबल ठहो, फॉलो फादर। मां आयो ई आहियां सर्विस जे लाइ, रोज़ु सर्विस कंदो आहियां। इन करे ई हीअ रत वरितो आहे। इन जो रत बीमार पइजी वञे त मां हिननि में वेही मुरली लिखंदो आहियां। मुख सां त चई न सघां त मां लिखी ॾींदो आहियां ताकी ॿारनि जे लाइ मुरली मिस न थिए। मां बि सर्विस ते आहियां। इहा रूहानी सर्विस आहे त तव्हां ॿार बि बाप जी सर्विस में लॻी वञो। ऑन गॉड फादरली सर्विस जो सुठा पुरुषार्थ कंदा आहिनि, सुठी सर्विस कंदा आहिनि, उन्हनि खे महावीर चइबो आहे न। ॾिसबो आहे केरु महावीर आहे जो बाबा जी डायरेक्शन ते हलंदा आहिनि। बाबा जो फरमान आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे सभिनि खे भाउ जे रूप में ॾिसो। बाबा जो फरमान छा आहे? सभिनि खे बाबा जे रूप में ॾिसो। हिन शरीर खे भुलिजी वञो। बाबा बि शरीर खे न ॾिसंदा आहिनि। असां सभु आत्मायूं आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आत्माउनि खे ई ॾिसंदो आहियां। बाक़ी इहे त ज्ञान आहे कि आत्मा शरीर बग़ैर ॻाल्हाए न सघे न। इन करे बाबा मां बि हिन शरीर में आयो आहियां, लोन वरितो आहे, लेकिन बाबा ॾिसंदा आत्माउनि खे ई आहे। आत्माउनि खे ॾिसी करे उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां बि हिन शरीर में आयो आहे, लोन वरितो आहे। शरीर साथ ई आत्मा पढ़ी सघंदी आहे। बाक़ी बैठक त हिते ई आहे न, भ्रुकुटी में। ये अकाल तख्त आहे। आत्मा अकाल मूर्त आहे न। आत्मा कॾहिं नंढी वॾी न थींदी आहे। शरीर नंढो वॾो थींदो आहे। जो बि आत्मायूं आहिनि हुननि सभिनि जो तख्त इहे भ्रुकुटी आहे। शरीर त सभिनि जा भिन्न भिन्न हूंदा आहिनि। कंहिंजो अकाल तख्त पुरुष जो आहे, कंहिंजो अकाल तख्त स्त्री जो आहे, कंहिंजो अकाल तख्त ॿार जो आहे। बाप बि ॿारनि खे रूहानी ड्रिल सिखलाईंदा आहिनि, है न। जॾहिं कोई सां ॻाल्हि करो त पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो। असां आत्मा फलाणे आत्मा भाई सां ॻाल्हायूं था। ये सभु आत्मा भाई हीअं कमु था करनि, ये आत्मा भाई हीअं कमु था करनि। हीअं हर हिक खे आत्मिक स्वरूप में ॾिसणो आहे। बाप जो पैगाम आहे, है न। असां फलाणे भाई सां ॻाल्हायूं था, बाप जो पैगाम ॾियूं था कि शिव बाबा खे यादि करो। यादि सां ई जंग उतरणी आहे। सोने में जी अलॉय पइजंदी आहे त सोने जी वैल्यू कम थी वेंदी आहे। तव्हां आत्माउनि में बि जंग पाइण सां वैल्यूलेस थी विया आहियो। हाणे पोइ पावन ठहिणो आहे। तव्हां आत्माउनि खे जॾहिं ज्ञान जो टियों नेत्र मिलियो, उन नेत्र सां पंहिंजे भाइयुनि खे ॾिसो। भाई खे ॾिसण सां कर्मेंद्रियूं चंचल न थींदियूं। भाउ खे ॾिसण सां कर्मेंद्रियूं चंचल न थींदियूं। त असां सभु आत्मा भाउ आहियूं। और संकल्प करो सभिनि जी जंग उतरदी थी वञे, सभिनि जा पाप भस्म था थींदा वञनि। राज्य भाग्य वठिणो आहे, विश्व जो मालिक ठहिणो आहे त इहा महिनत करो। भाउ सम्झी सभिनि खे ज्ञान ॾियो त पोइ इहा टेव पइजी वेंदी, मतिलबु आदत पकी थी वेंदी। सच्चा ब्रदर्स तव्हां सभी आहियो न। बाप बि मथां खां आया आहिनि, तव्हां बि मथां खां आया आहियो। बाबा ॿार सहित सर्विस कंदा आहिनि। सर्विस करण जी बाबा हिमत ॾींदा आहिनि। हिमत बचे मदद बाप। त इहा प्रैक्टिस करणी आहे। मां आत्मा भाई खे पढ़ाईंदो आहियां। आत्मा पढ़ंदी आहे। इनखे स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे, जो रूहानी बाप ही सां ई मिलंदी आहे। संगम ते ई बाप अची करे नॉलेज ॾींदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। तव्हां नंगा आया आहियो, पोइ हिते शरीर धारण करे तव्हां 84 जन्म पाठ वॼायो। जी शरीर आत्मा जो कपिड़ो आहे न।
त इन करे आत्मा जॾहिं मथां आई त बिना कपिड़े जे आई, पोइ हिते अची करे शरीर धारण करे 84 जन्मनि जो पाठ वॼायो, पोइ हाणे वापसि हलणो आहे। इन करे पंहिंजी खे आत्मा सम्झी भाउ जी दृष्टि सां ॾिसणो आहे। ये महिनत करणी आहे, पंहिंजी महिनत करणी आहे, ॿिए में असांजो छा थो वञे। चैरिटी बिगिन्स एट होम, अर्थात पहिरियों ख़ुदि आत्मा खे सम्झी पोइ भाइयुनि खे सम्झायो। जो सुठी रीति थी त सुठी रीति तीर लॻंदो। ये जौहर भरणो आहे, महिनत करणी आहे, तॾहिं ई ऊच पद पाए सघंदासीं। बाबा चवनि था ये जौहर भरणो आहे, पंहिंजी खे आत्मा सम्झी उन्हनि खे आत्मा ॾिसी करे ज्ञान ॾियो। महिनत कंदव तॾहिं ई ऊच पद पाईंदव। हिन में कुझु सहन बि करिणो पए। जॾहिं कोई उल्टी सुल्टी ॻाल्हि चए त तव्हां चुप रहो। तव्हां चुप रहंदव त ॿियो छा कंदो। ताली त 2 हथ सां बजदी आहे न, हिकु मुख सां ताली वॼाई ॿियो चुप करे ॾे त उहो आपे ई चुप थी वेंदो। ताली सां ताली वॼण सां आवाज़ थी वेंदी आहे। ॿारनि खे हिकु ॿ जो कल्याण करिणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार सदैव ख़ुशी में रहणु चाहींदा आहियो त मनमना भव। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। भाइयुनि आत्माउनि तरफ़ ॾिसो त ॿारनि खे रूहानी यात्रा में रहण जी आदत विझणी आहे। तव्हांजे ई फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। बाबा जी शिक्षा भाइयुनि खे ॾियणी आहे। बाप चवंदा आहिनि मां त आत्माउनि खे ज्ञान थो ॾियां। आत्मा खे ॾिसंदो आहियां। मनुष्य सां ॻाल्हि कंदा आहिनि त उनजे मुंहं ते ॾिसंदा आहिनि। तव्हां आत्मा सां ॻाल्हि कंदा आहियो त आत्मा खे ई ॾिसणो आहे न। बल शरीर द्वारा ज्ञान ॾींदा आहियो, परंतु हिन में शरीर जो भान तोड़णो पए। तव्हांजी आत्मा सम्झंदी आहे परमात्मा बाप असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। बाप बि चवंदा आहिनि आत्माउनि खे ॾिसंदो आहियां। आत्मा बि चवंदी आहे असां परमात्मा बाप खे ॾिसूं था, उन्हनि सां नॉलेज वठूं था। इन खे चइबो आहे स्पिरिचुअल ज्ञान जी लेन देन। आत्मा जी आत्मा सां गॾु, आत्मा में ही ज्ञान आहे। आत्मा खे ज्ञान ॾियणो आहे। ये जीअं जौहर आहे। तव्हांजे ज्ञान में ये जौहर भरिजी वञे त कंहिंखे बि सम्झाइण सां झटि तीर लॻी वेंदो। बाप चवंदा आहिनि प्रैक्टिस करे करे ॾिसो, तीर लॻंदो आहे न। इहा नई टेव विझणी आहे त पोइ शरीर जो भान निकिरी वञे। माया जे तूफ़ान घटि ईंदा, बुरा संकल्प न ईंदा, क्रिमिनल आहे बि न रहंदी। असां आत्माएं 84 जन्मनि जो चकर लॻायो आहे। हाणे नाटक पूरो थी वियो। हाणे बाबा जी यादि में रहणो आहे। यादि में ई सतो प्रधान ठही सतो प्रधान दुनिया जा मालिक ठही वेंदासीं। केतिरो सहज आहे। बाप चवंदा आहिनि ॿारनि खे शिक्षा ॾियण बि मुंहिंजो पाठ आहे। कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 साल में पोइ असांखे अचिणो पवंदो आहे। मां बि बंदायमान आहियां। ॿारनि खे वेही सम्झाईंदो आहे। मिठे ॿार रूहानी यादि जी यात्रा में रहो त अंत मते सुगति थी वेंदी। इहा अंतकाल आहे न। मामिकम यादि करो त तव्हांजी सदगति थी वेंदी। यादि जी यात्रा में माया विघ्न विझदी आहे। यादि जी यात्रा सां पाया मज़बूत थी वेंदो। देही अभिमानी ठहिण जी शिक्षा हिकु ई बार तव्हां ॿारनि खे मिलंदी आहे। केतिरी वंडरफुल ज्ञान आहे। बाबा वंडरफुल त बाबा जो ज्ञान बि वंडरफुल। कई त ॻाल्हाए न सघनि। हाणे वापसि हलणो आहे। बाबा जो इहो ज्ञान कॾहिं कोई असांखे ॿुधाए न सघनि। हाणे असां सभिनि खे वापसि हलणो आहे। हिन करे बाप चवंदा आहिनि मिठे ॿार इहे प्रैक्टिस करो। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे आत्माउनि खे ज्ञान ॾियो। टियों नेत्र सां भाउ खे ॾिसो। टियों नेत्र सां भाउ खे ॾिसो। इहा वॾी महिनत आहे।
हीअ त ब्रह्मणनि जो सर्वोत्तम ऊच ते ऊच कुल आहे। हिन समय तव्हांजो जीवन अमूल्य आहे, हिन करे हिन शरीर जी बि संभाल करणी आहे। तमो प्रधान थियण जे कारण शरीर जी आयु कम थी वई आहे। हाणे तव्हां जेतिरो योग में रहंदा ओतिरो आयु वधंदी रहंदी। तव्हांजी आयु वधंदे वधंदे 150 वर्ष थी वेंदी सतयुग में। हिन करे शरीर जी बि असांखे संभाल करणी आहे। ईअं न इहे त मिटी जो पुतलो आहे, किथे इहे खलास थी वञे न। इन जो जीते रखणु हिनखे इहा अमूल्य जीवन आहे न। कोई बीमार हुजे त हुन सां तंग न थियणो आहे। उनखे बि चओ शिव बाबा खे यादि करो। जेतिरो यादि कंदा ओतिरो उन्हनि सां पाप कटिजंदा वेंदा। उन्हनि जी सर्विस करणी खपे, जीता रहनि, शिव बाबा खे यादि कंदा रहनि। इहा सम्झ त रहंदी आहे न, असां बाबा खे यादि कंदा आहियूं, आत्मा यादि कंदी आहे न, बाप सां वरसो पाइण जे लाइ। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति नंबरवार पुरुषार्थ अनुसार माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। नंबरवार पुरुषार्थ अनुसार बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजे खे ॾिसो मां पुरुषार्थ में उत्तम आहियां, मध्यम आहियां या कनिष्ठ आहियां। मां ऊच पद पाइण लाइक़ु आहियां, मां रूहानी सर्विस कंदो आहियां। ॿियो आहे ज्यों नेत्र सां आत्मा भाउ भाउ खे ॾिसो, भाउ भाउ सम्झी सभिनि खे ज्ञान ॾियो, है न। भाउ भाउ सम्झी सभिनि खे ज्ञान ॾियो। आत्मिक स्थिति में रहण जी आदत विझो। भाउ भाउ सम्झी सभिनि खे ज्ञान ॾियो, आत्मिक स्थिति में स्थिति थियण जी आदत विझो त कर्मेंद्रियूं चंचल न थींदियूं, है न, त कर्मेंद्रियूं चंचल न थींदियूं। वरदाना, ब्रह्मा बाप समान महात्याग सां महान भाग्य ठाहिण वारा फ़रिश्ता सो विश्व महाराजन ठहो। फ़रिश्तो सो विश्व महाराजन ठहिण जो वरदान उन्हीं ॿारनि खे प्राप्त आहे जो ब्रह्मा बाप जे हर कर्म रूपी कदम जे पुठियां कदम उठाइण वारा आहिनि। जंहिंजो मन बुद्धि संस्कार सदा बाप जे अॻियां समर्पित आहे। जीअं ब्रह्मा बाप हिन महात्याग सां महान भाग्य प्राप्त कई। कहिड़े कि पंहिंजो मन बुद्धि शिव बाबा संस्कार शिव बाबा जे अॻियां समर्पित कई, अर्थात नंबर 1 संपूर्ण फ़रिश्तो, नंबर 1 विश्व महाराजन ठहिया। ब्रह्मा बाबा पंहिंजो मन बुद्धि संस्कार शिव बाबा जे अॻियां समर्पित करे नंबर 1 फ़रिश्तो, नंबर 1 विश्व महाराजन ठहिया। ईअं फॉलो फादर करण वारा ॿार बि महान त्यागी व सर्वस्व त्यागी हूंदा। संस्कार रूप में भी विकारनि जे वंश जो भी त्याग, संस्कार रूप में विकारनि जो वंश जो भी त्याग करो कंदा। त असांखे छा करिणो आहे, मन बुद्धि संस्कार बाबा जे अॻियां समर्पित करे छॾिणो आहे ऐं संस्कार रूप में भी विकारनि जे वंश जो त्याग करो। मन स्लोगन आहे, हाणे सभी आधार टुटणा आहिनि, हिन करे हिकु बाप खे पंहिंजो आधार ठाहे वठो, है न। हीअं न अरे इहे त असांजा आहिनि, हिन बि असां सां हीअं कई, कोई बि हुजे
है न। ब्राह्मण परिवार में भी अगर कंहिंजो आधार वठी हलंदा आहियो त उहो बि सोने जी जंजीर आहे न। हिकु बाबा ॿियो न कोई। मनसा सेवा जे लाइ अॼु जो स्लोगन आहे, पंहिंजी शक्तिशाली मनसा द्वारा प्रकाश ॾियण जी सेवा करो। एतिरी सारी प्रकृति खे परिवर्तन करणु, तमोगुणी संस्कार वारी आत्माउनि जे तमोगुणी वाइब्रेशन खे बदिलणु ऐं स्वयं खे बि हिन खूने नायक वायुमंडल जे वाइब्रेशन सां सेफ रखिणो आहे तथा हुन आत्माउनि खे सहयोग ॾियण विशाल कार्य जे लाइ मनसा खे शुभ भावनाउनि सां संपन्न शक्तिशाली ठाहियो, है न। एतिरो सारो प्रकृति, एतिरी सारी प्रकृति, तमोगुणी संस्कारनि वारी आत्मायूं, उन्हनि जा वाइब्रेशन ऐं ख़ुदि खे बि अहिड़े वाइब्रेशन सां सेफ रखणु, है न। ऐं ख़ुदि बि रखणु ऐं उन्हनि आत्माउनि खे बि सहयोग ॾियणु ऐं उन्हनि वायुमंडल वाइब्रेशन खे परिवर्तन बि करणु। एॾो वॾो कमु कीअं थींदो? सहज, सिर्फ़ु असांजी शुभ भावना सां सभु ठीकु थी वेंदो। सिर्फ़ु असांजी शुभ भावना सां कि सभु ठीकु थी वेंदो। बसि हिकु इहे ई संकल्प करिणो आहे, हुन सां सभु कुझु ठीकु थी वेंदो। बाबा खे यादि करे पंहिंजी आत्मा में एतिरी शक्ति भरे, सिर्फ़ु असांखे छा संकल्प करिणो आहे, सभु ठीकु थी वेंदो। त हिन सां शुभ भावना सां संपन्न मनसा खे शुभ भावना सां संपन्न शक्तिशाली ठाहियो, तॾहिं सभु कार्य संपन्न थी सघंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।